अवांजो नालो साईं? अब्दुल करीम। अब्दुल करीम मला मटकनि जा आहियो न? मटकनि जा आहियो। हाँ मां छा पिया ॿुधायो हिन जे बारे में, सोच जे बारे में? सोच जे बारे में सोच हिकिड़ी रखूं था त ॿी थी वञे। वजह छा आहे? बहरहाल फॉल्ट आहे। छा जो फॉल्ट? फॉल्ट तव्हां जॾहिं ही अवां ठाही आहे न? जी जी होड़ो जी। हिन खे ॿियो छा चवंदा आहिनि? घाड़ेटो? घाड़ेटो। छा? घाड़ेटो चवंदा आहिनि, होड़ो चवंदा आहिनि। घाड़ेटो। अच्छा हाँ, मक़सदु हाणे तवजो हटियो वञे। हा हटियो वञे। उहा वजह छा आहे? ग़रीबी आहे, माना दिमाग़ कमु कोन थो करे। पर हेॾो वॾो फन थियण खां पोइ कीअं चवंदो त दिमाग़ कमु नथो करे? ही त तव्हांजो ज़बरदस्त दिमाग़ कमु कयल आहे। कमु कंदो त माण्हुनि तां वेही माना मत मुंहिंजा में वञे। माण्हुनि में मत। अच्छा मक़सदु त ओके ओके। ही त हेॾो हिकु आम माण्हू त नथो करे सघे। ॿिया माण्हू तव्हांजो जेको ज़हन कमु करे रहियो आहे उन खां त ही ज़बरदस्त कमु आहे। ऐं हाणे अवांजा नंढड़ा बि ही कमु कनि पिया? नंढड़ा बि कमु कनि पिया। वॾो हैदर अली कमु करे थो। ऐं पाण हाणे छा कंदा आहियो तव्हां? हा मच्छी मारींदा आहियूं, रछ उलारींदा आहियूं। रछ उलारींदा आहियो? यार होॾो रोशनी पई थी अचे। हा उन खां पोइ मक़सदु ड्राइंग वाइंग कॾहिं कई? ज़िंदगी में पहिरीं दफ़ो माना ड्राइंग कईसीं, होड़ा ठाहियासीं, गालिया ठाहियासीं, ॿेड़ियूं ठाहियूंसीं, उठ ठाहियासीं, मोर ठाहियासीं काठ जा। हा पोइ मरल ज़हन कमु कोन थो करे, ग़रीबी अची वई। ग़रीबत जे करे माना ज़हन हटी वियो उन्हनि ॻाल्हियुनि तां। अच्छा ही मटका आहिनि हिन तव्हांजो ॻोठु जेको आहे सॼो मलाहन जो ॻोठु आहे? अच्छा ऐं घणा दर्जा पढ़ियल? 5 क्लास। उन खां पोइ छॾे वियईं? हा अब्दुल करीम इन खां ड्राइंग बि कई? जी जी। ड्राइंग माना पेंसिल सां पने ते? पने ते उठ ठाहियासीं, घोड़ा ठाहियासीं, माण्हुनि जी तस्वीरूं? माण्हुनि जी तस्वीरूं ठाहियूंसीं। माशाअल्लाह। हाणे छा कंदा आहियो? रछ छा कंदा आहियो उनखे? उलारींदा आहियूं। रछ उलारींदा उलारींदा आहियूं, रछ उलारींदा आहियूं। अच्छा माशाअल्लाह। ज़हन कमु छॾे वियो न। हे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जेको माण्हू हेॾो वॾो कमु करे जी जी उनजो ज़हन त असां खां वधीक पियो थो हले, कमु काथे करणु छॾे वियो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। हे त तव्हांजो ज़बरदस्त ज़हन आहे। हिन में ख़बर अथव इंजीनियरिंग आहे, हिन में कारीगरी आहे, सभु कुझु आहे हिन में। त हे त ज़हीन माण्हू जो कमु आहे। हिन खे अवां कीअं था चओ? बाक़ी हू आहे त मुआशी हालात तव्हांजा उहे ठीकु कोन्हनि, उन जे करे हिकिड़ा ख़्वाब तव्हां ॾिठा हुआ उहे पूरा कोन थिया। अच्छा ख़्वाब पूरा थियण इहा ॻाल्हि आहे। तव्हां कोशिशि कंदा रहो, इंशाअल्लाह अल्लाह मालिक आहे ज़रूरु थींदा रहंदा ख़्वाब पूरा। अवां सभु मिली करे ॾाढो चङो थियो, सुठो लॻो ऐं महिरबानी। हिकिड़े वॾे आर्टिस्ट सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, सो बि हिकिड़ो जेको स्कल्पटर हिनखे चवंदा आहिनि, मुजस्मे साज़, ऐं या उन सां गॾु हेॾो वॾो तव्हां कमु कयो, क्रिएटिव वर्क आहे अवांजो ज़बरदस्त। शाबाश, थैंक यू।